बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार सतो यूट्यूब चैनल। सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको सिलसिलो सीनियर ऐं जूनियर मुलाज़िमनि यानी ऑफिसरनि जे हवाले सां शुरू कयो वियो आहे, उन हवाले सां मां हिते ज़िक्र कंदो हलां थो पंहिंजे हिन वीलॉग में त सिंध गवर्नमेंट हर खाते जे अंदरि जेतिरे क़दुरु सीनियरनि जे मथां जूनियर ऑफिसरनि खे फ़ोक़त ॾेई करे ऐं उन्हनि खे मुक़ररु करे थी, ऐं सीनियर जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जे ज़हननि में या उन्हनि जे सोचनि में जेका अहसास कमतरी पैदा थिए थी, उहा त हर माण्हू सम्झी सघे थो त अगरि जेकॾहिं जूनियर माण्हूअ खे सीनियर माण्हूअ जे मथां ऑफिसर मुक़ररु कंदो ऐं वॾी पोस्ट ते मुक़ररु कंदो जंहिंजे लाइ हू अहल ई न हुजे क़ानूनी तौर ते बि, त सीनियर ऑफिसर जे मथां कहिड़ी गुज़रंदी हूंदी, कहिड़ी हालात हुनखे दरपेश ईंदा हूंदा त जूनियर खे सलाम करणु, सलूट करणु या जूनियर जे अॾा बार बार अची बीहण जे लाइ हिकु क़ानूनी तरह सां त उन जे लाइ ग़लति हूंदो, लेकिन इख़लाक़ी ऐं मुआशरती तरह सां जेका अहसास कमतरी उन सीनियर ऑफिसर जे ज़हननि में या दिलनि में पैदा थिए थी, उहा बि कंहिंखां गुझी कान्हे का। इन हवाले सां सिहत खातो यानी हेल्थ डिपार्टमेंट सिंध में वॾो कमाल कयो आहे। 4-5 सालनि खां वठी जेको सिहत खाते जे अंदरि इन जूनियर ऑफिसरनि खे सीनियर ऑफिसरनि जे मथां फ़ोक़त ॾियण जो जेको सिलसिलो सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां शुरू थियो आहे, उहो बि कंहिं खां लिकियल कोन्हे को। 2020 जे दौरान सिहत खाते जे अंदरि 35-36 ऑफिसर्स जेके जूनियर ऑफिसर्स हुआ, मेडिकल ऑफिसर, उन्हनि खे सीनियर जे पोस्टुनि ते मुक़ररु करे जेके क़ानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी सिंध हुकूमत कई, उन हवाले सां मुख़्तलिफ़ इख़बारात में इहे ख़बरूं शाया थियूं त सिहत खाते जे तरफ़ां 35-36 जूनियर ऑफिसरनि खे मुक़ररु कयो वियो आहे सीनियर ऑफिसरनि जी जाइ ते, यानी उहे उन ग्रेड जा अहल ई न हुया त उन्हनि खे उन ग्रेड में मथां ई ग्रेड में मुक़ररु करे सीनियर ऑफिसरनि जे मथां मुक़ररु करे क़ानून जी सत्यानाश कई वई। इन हवाले सां ऑनरेबल हाई कोर्ट ऑफ सिंध कराची बेंच में, जंहिंमें जस्टिस मोहतरम जनाब सलाहुद्दीन पंवर साहब ऐं जस्टिस मोहतरम जनाब अदनान करीम साहब जी डबल बेंच में पिटिशन्स दाख़िल कई वयूं। हिकिड़ी पिटिशन 2020 में दाख़िल कई वई, जेका पिटिशन नंबर डबल बेंच जे हवाले सां 44-34/2020 में दाख़िल कई वई, ऐं ॿी पिटिशन डबल बेंच जे हवाले सां 22-81/2021 दाख़िल कई वई, जंहिंमें 21 सेप्टेम्बर 2021 ते हुकुम सादर थियो त जेके बि जूनियर ऑफिसर्स सिहत खाते जे अंदरि जेके सेक्रेटरी हेल्थ उन वक़्तु कोर्ट जे अंदरि तक़रीबन 35-36 अंग अखर ॿुधायो, लेकिन अदालत सगोरी उन ते बरहमीअ जो इज़हार कंदे यानी कावल जो इज़हार कंदे वाज़े कयो, उन आर्डर में बि लिखियो त अगरि जेकॾहिं इहे अंग अखर कूड़ा हूंदा त सेक्रेटरी हेल्थ जो ख़ैरु न आहे, यानी उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। 21 सेप्टेम्बर 2021 ते उन डबल बेंच फ़ैसिलो सादिर कयो त जेके बि जूनियर ऑफिसर आहिनि या OPS ते या एडिशनल चार्ज ते वेठल आहिनि, जेके अहल कोन्हनि उन्हनि सीटुनि जे उन्हनि उहिदनि जे, उन्हनि खे फ़िल फ़ौरन हटायो वञे। ऐं उन सां गॾोगॾु डायरेक्टर जनरल हेल्थ उन वक़्तु इरशाद अहमद मेमून साहब हुयो, डायरेक्टर जनरल हेल्थ सिंध उन वक़्तु इरशाद अहमद मेमून साहब हुयो, जंहिंजे लाइ बि लिखियो त इन खे बि हटायो वञे, छाजे करे त सेक्रेटरी हेल्थ डिपार्टमेंट उहो वाज़े कयो त DG हेल्थ जेको हिन वक़्तु आहे यानी इरशाद अहमद मेमून साहब, उहो 19 ग्रेड जो सीनियर मेडिकल ऑफिसर आहे, लेकिन जेका DG हेल्थ जी जेका पोजीशन आहे उहा 20 ग्रेड जी आहे। उन हवाले सां उन डबल बेंच इहो ऑर्डर कयो त 3 ॾींहंनि जे अंदरि DG हेल्थ खे हटायो वञे, छाजे करे त हू 19 ग्रेड जो ऑफिसर आहे, हिते 20 ग्रेड जो सीनियर मेडिकल ऑफिसर तैनात हुजणु खपे। उन ऑर्डर जी कंप्लायंसी DG हेल्थ खे ऐं ॿियनि ऑफिसरनि खे हटायो वियो, लेकिन सिंध गवर्नमेंट जी छा त ॻाल्हि कजे जो सिंध गवर्नमेंट पंहिंजे उन होशियारबाज़ीअ खे, उन चालाकबाज़ीअ खे क़ाइमु ऐं दाइमु रखंदे, पंहिंजी परंपरा खे क़ाइमु रखंदे, सिंध हुकूमत वरी
2023 जे अंदरि हिकु अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो आहे 11 मई 2023 ते। मां नाज़रीन जे वज़ाहत जे हवाले सां उन जी ॼाण जे लाइ स्क्रीन ते ॾेखारणु चाहियां थो त हीअ नोटिफिकेशन आहे 11 मई 2023 जो। 11 मई 2023 जो जेको चीफ सेक्रेटरी साहब जे तरफ़ां जारी कयो वियो आहे, जेका गवर्नमेंट ऑफ सिंध सर्विसिस जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां जारी कयो आहे नोटिफिकेशन, जे ते चीफ सेक्रेटरी जे तरफ़ां इहा नोटिफिकेशन जी वज़ाहत पिणु आहे त डॉक्टर इरशाद अहमद मेमन साहब जेको 2021 में 21 सेप्टेम्बर 2021 जे हुक्म जे मूजिबि ऑनरेबल हाई कोर्ट जे डबल बेंच जे हुक्म जे मूजिबि सेक्रेटरी हेल्थ खे 3 ॾींहंनि में हटाइण जो हुकुम हुयो त ही ऑफिसर इरशाद अहमद मेमन साहब जेको हिन वक़्तु DG हेल्थ सिंध आहे, उहो 19 ग्रेड जो ऑफिसर आहे। हिन पोज़ीशन ते यानी डायरेक्टर जनरल हेल्थ जी पोज़ीशन ते घटि में घटि 20 ग्रेड जो सीनियर मेडिकल ऑफिसर तैनात अपॉइंट हुजणु खपे, यानी तैनात थियणु खपे। लेकिन चंद ॾींहंनि जे लाइ त हुनखे साइड ते रखियो वियो। लेकिन वरी हिकु भेरो सिंध गवर्नमेंट हिन मनपसंद ऑफिसर खे 19 ग्रेड जे जूनियर ऑफिसर खे नोटिफिकेशन जे ज़रिए डॉक्टर इरशाद अहमद मेमन साहब खे 11 मई 2023 ते हिकु नोटिफिकेशन जे ज़रिए वरी हिकु भेरो उन डायरेक्टर जनरल जेका पोज़ीशन आहे ग्रेड 20 जी, उन जूनियर ऑफिसर खे तैनात कयो आहे। जेका सही सिधी उन पिटिशन जी जंहिंजो मां हवालो ॾिनो उन जजमेंट जी उन ऑर्डर जे हवाले सां जेको ऑनरेबल हाई कोर्ट जी डबल बेंच कराची मोहतरम जनाब जस्टिस सलाहुद्दीन पंवर साहब ऐं मोहतरम जनाब जस्टिस अदनान करीम मेमन साहब 2021 में 21 सेप्टेम्बर 2021 ते हुकुमनामो जारी कयो त ही जूनियर ऑफिसर्स या जेके ऑफिसर जेके OPS ते आहिनि या एडिशनल चार्ज जे हवाले सां या 20 ग्रेड जी पोज़ीशन ते मुक़ररी हुजे ऐं उनखे तव्हां 19 ग्रेड वारे ऑफिसर खे मथे खणी अचो, इन्हनि ऑफिसरनि खे इंक्लूडिंग DG हेल्थ जेको इरशाद अहमद मेमन साहब 2021 में उन्हनि खे फिलफौरन हटायो वञे ऐं अहिड़ा माण्हू जेके कैपेबल हुजनि मेरिट जे बुनियाद ते उन्हनि खे रखियो वञे। इहो ऑर्डर जेको आहे मां स्क्रीन ते ॾेखारणु चाहियां थो त जेको ऑनरेबल हाई कोर्ट जेको ऑर्डर कयो आहे 2021 जो, उन में बि 21 सेप्टेम्बर 2021 ते इहो वाज़े हुकुमनामो हुयो। उन में इंक्लूडिंग DG हेल्थ इरशाद अहमद मेमन साहब जो बि ज़िक्र हुयो। लेकिन उन साॻे ऑफिसर खे इन ई नोटिफिकेशन जेको 11 मई 2023 ते 11 मई 2023 ते जारी कयो आहे चीफ सेक्रेटरी जी तरफ़ां, यानी सिंध गवर्नमेंट वरी साॻे ऑफिसर खे डॉक्टर इरशाद अहमद मेमन खे DG हेल्थ मुक़ररु कयो आहे। इहो नोटिफिकेशन इहा अपॉइंटमेंट उन ऑर्डर जेको 21 सेप्टेम्बर 2021 जा उन जी क्लियर वायलेशन आहे। यानी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे हवाले सां अगरि जेकर को बि हेल्थ डिपार्टमेंट जो ऑफिसर जेको मेरिट ते हल आहे इन पोज़ीशन जे हवाले सां अगरि जेकर चाहे त ऑनरेबल हाई कोर्ट सां उन पिटिशन जे अंदरि कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स जे हवाले सां एप्लीकेशन दाख़िल करे सघे थो त हेल्थ डिपार्टमेंट में उहो साॻी ऑर्डर जी जेको 21 सेप्टेम्बर 2021 ते अदालत सगोरी जारी कयो उन जी क्लियर वायलेशन आहे ऐं तौहीन अदालत जे ज़िम्मे में अचे थो। छाजे करे त उन्हनि हेल्थ डिपार्टमेंट जे सेक्रेटरी ऐं ॿियनि जिन फ़ाइदो वरितो आहे जेके बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि कानून जी लताड़ कई आहे। उन सां गॾोगॾु को बि पाकिस्तान जो शहरी यानी सिटीज़न ऑफ जेकॾहिं पाकिस्तान जो शहरी हुजे या सिंध सां तालुक़ु रखंदड़ हुजे या जेको हेल्थ डिपार्टमेंट सां तालुक़ु रखंदड़ हुजे, चाहे इन मेरिट जे बुनियाद ते अचे थो DG हेल्थ जे हवाले सां या नथो अचे, या शहरी जेको हुजे जेको सम्झे थो त कानून जे ख़िलाफ़ु इहो क़दम खयो वियो आहे, कानून जी भञकड़ी कई वई आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे प्रोसीडिंग जे हवाले सां सम्झे थो, ॼाण रखे थो ऐं उहे ऑनरेबल हाई कोर्ट में कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स जे हवाले सां दरख़्वास्त दाख़िल करे सघे थो ऐं इन ऑर्डर खे इन नोटिफिकेशन खे कलअदम करार ॾियण जे हवाले सां गुज़ारिश करे सघे थो। ऐं उन साॻे सेक्रेटरी हेल्थ हुजे, चीफ सेक्रेटरी हुजे या जेके बेनिफिशरीज़ आहिनि, जीअं डॉक्टर इरशाद अहमद मेमन साहब खे ख़बर बि आहे त मां 19 ग्रेड जो ऑफिसर आहियां, 20 ग्रेड जी पोज़ीशन ते मां नथो रही सघां। पहिरियों ई हिकु दफ़ो ऑनरेबल हाई कोर्ट मूंखे हुकुम सादर कयो आहे त लाइण जे हवाले सां मूंखे लाथो वियो। मां वरी हिकु दफ़ो उन साॻे अटकल खे, उन साॻे पोज़ीशन खे, उन साॻे कुर्सीअ खे चंबड़ी करे ऐं कानूनी हुकुमनि खे जी लताड़ करे अदालत जनाब ऑनरेबल हाई कोर्ट जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे ऐं कानूनी जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे वायलेशन करे मां वरी साॻी कुर्सीअ ते वेहां थो। यानी मूंखे कानून जो इज़त
कानून जी एहतराम, कानून जी जेका आहे बालादस्ती मूंखे पसंदि कान्हे का, मूंखे फ़ाइदो मिले बेनिफिशरी थी वियो, हुन जे ख़िलाफ़ु कानून जे मूजिबि कार्रवाई थी सघे थी। ऐं इन हवाले सां मुख़्तलिफ़ इख़बारात जे अंदरि यानी सिंध जे समूरनि इख़बारनि में, चाहे उहे उर्दू लैंग्वेज जे हवाले सां हुजनि, सिंधी लैंग्वेज जे हवाले सां हुजनि, या अंग्रेज़ी इख़बार जेके आहिनि, उन्हनि में बि एॾे वायोलेशन जे ऑनरेबल हाई कोर्ट जे 21 सेप्टेम्बर 2021 जे हवाले सां जेको फ़ैसिलो सादर थियो, उन जी ख़िलाफ़वर्ज़ी जे हवाले सां बिल्कुलु वाज़े तौर से वज़ाहती बयान जेके आहिनि से जारी थिया त इहो ऑर्डर ऑनरेबल हाई कोर्ट जे हुकुम जी ख़िलाफ़वर्ज़ी आहे ऐं DG हेल्थ खे ग़ैरक़ानूनी तौर ते मुक़ररु कयो वियो आहे ऐं सिंध हुकूमत इन जे ऑनरेबल हाई कोर्ट जे ऑर्डर जी ख़िलाफ़वर्ज़ी कई आहे। तौहीन अदालत जे ज़िमरे में अचनि था इहे सभु ऑफिसर, सेक्रेटरी हुजे, चीफ सेक्रेटरी हुजे, या जेके बेनिफिशरी आहिनि, जीअं डॉक्टर इरशाद अहमद मेमून साहब आहे, प्रेजेंटली ही सर्विंग एज़ डायरेक्टर जनरल हेल्थ सिंध एट हैदराबाद, जेका उनजी हेड ऑफिस आहे, उहो हुते कमु करे रहियो आहे। मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट खे इन बारे में सोचणु खपे त कंहिं बि अहिड़े कानून जी ख़िलाफ़वर्ज़ी न कनि, छाजे करे त ऑनरेबल हाई कोर्ट यानी ही अदालती तौहीन आहे, कानून जी वायलेशन त आहे, अदालती हुकुम जी ख़िलाफ़वर्ज़ी आहे। इन हवाले सां सिंध हुकूमत खे अदालत जे हुकुम जी पासदारी करणु खपे, कानून जी पासदारी करणु खपे, उनखे फॉलोअप करणु खपे। ॿी सूरत में अदालत पंहिंजो फ़ैसिले खे कंहिं बि तरीक़े सां वायलेट करणु, ऐं अदालत इन्हनि खे कानून जे कटड़े में आणे करे सज़ा ॿुधाए सघे थी, इन्हनि जी नौकरियुनि खे ख़तमु करे सघे थी, अदालत इन्हनि खे जेल मोकिले सघे थी, ऐं अदालत DG हेल्थ हुजे या सेक्रेटरी हेल्थ हुजे, चीफ सेक्रेटरी हुजे, या सिंध गवर्नमेंट जो उहो अमलदार जेको मुलवस हुजे, या बेनिफिशरी डॉक्टर इरशाद अहमद मेमून साहब आहे, इन्हनि जे ख़िलाफ़ु कानून मूजिबि सख़्त खां सख़्तु क़दम खणी सघे। अॼु ताईं फ़िलहालु एतिरो ई। इंशाअल्लाह ताला कंहिं नए ॾींहं ते कंहिं नए मौज़ू सां कंहिं नए टॉपिक सां ज़रूरु हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।